अस्सलाम वालेकुम सिंधवासियो, मां तव्हांजो पंहिंजो मुनीर सियाल। तव्हांजे लाइ हिकिड़ी गुज़ारिश आहे त असांजो सीनियर अदाकार डायरेक्टर दोस्त ज़फ़र खोखर, जेको रमू जे नाले सां मशहूरु आहे, उन पंहिंजो चैनल ठाहियो आहे ज़फ़र नॉन स्टॉप जे नाले सां। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उन चैनल खे ॾिसो ऐं उनखे सब्सक्राइब कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जा थोरा महिरबानी। ॾिसां थो ॾिहाड़ी निज़ारा वञनि था, सियारा वञनि था, उन्हारा वञनि था। इहो हयाती के धाड़ो लॻे थो रोज़ानो, इहो हयाती के धाड़ो लॻे थो रोज़ानो। छॾियूं दोस्त पंहिंजा प्यारा वञनि था, हुया गॾु सदाईं सेबी हलिया विया। कयूं खोड़ ॿिया बि इशारा वञनि था। अरे कन्हिया कमायो कन्हिया हारायो, भरियूं के वीचारा शुकारा वञनि था। ए उमेदुनि ते क़ाइमु आहे दुनिया जो तरखो, कई सिक में सिकंदा वीचारा वञनि था। वञे राति गुज़री वरी सिज में थो उभरे, हलिया सेग में कीअं सितारा वञनि था। अड़े करे ख़ौफ़ खोखर तुम बि कर तयारी, बका आहे काथे भलारा वञनि था। ही अचण ऐं वञण जो आहे वहिंवार जारी, लखे खोड़ लुकमान पारा वञनि था।